स्टेज ते वेठल सभिनी मोअज़्ज़िज़ महिमाननि ऐं पिनाल में वेठल सभिनी मोअज़्ज़िज़ साथियुनि खे सलाम कयां थो। अॼोके हिन ॾींहं ते मूंखे तमामु पोइ ते पहुची वञिणो पवंदो, छो जो असांजी गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब जी ऐं मुंहिंजी दोस्तीअ जो जेको तसलसल शुरू थियो उहो पंहिंजे ॻोठ अमरोट शरीफ़ जे मिडिल स्कूल जे पढ़ाई जे दौरान साईं उन वक़्तु 7वीं क्लास में शागिर्द हुया ऐं मां 6वीं क्लास जो शागिर्द हुयुसि। उते उन स्कूल में उन नंढपण जे दौरान साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब जेको असांजे स्कूल में अदबी माहौल पैदा कयो, मां सम्झां थो त मां हिन डाइस ते जेको बि ॻाल्हाए रहियो आहियां उन में साईं जे उन अदबी माहौल पैदा करण जो वॾो किरदारु आहे। साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब उते असांखे पढ़णु सेखारियो। पढ़णु मतिलबु पढ़ाई त उस्ताद सेखारींदा आहिनि, अदबी माहौल जी जेकी पढ़ाई असांखे सेखारी। उन वक़्त में साईं गुलड़ा ऐं गुल रिसाल वठी आयो पंहिंजे स्कूल में। सभिनी दोस्तनि खे कापियूं साईं मिलियूं ऐं उते इहो माहौल पैदा थियो स्कूल में। न त ॿाराणी जे स्कूलनि में इहो माहौल किथां आहे जो ॿाराणी जो ॿार पंहिंजे निसाबी जेको आहे सरगर्मियुनि खां हटी करे ऐं अदबी माहौल जे तरफ़ अचे। सो इन शुरूआत जे दौर में जेको पंहिंजे ॻोठ इलाइक़े में गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब अदबी माहौल पैदा कयो, उनजे लाइ खेसि जस हुजे ऐं लखे वाधायूं हुजनि। गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब जी शख़्सियत ते उन खां बाद में काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे जेके किरदारु रहियो ऐं साईं पंहिंजी शख़्सियत जो ख़ुदि हिकु पाण तारुफ़ आहे। कहिड़ियूं ॻाल्हियूं करे कहिड़ियूं ॻाल्हियूं वञनि, टाइम मुख़्तसिर आहे। मां निहायती शुक्रगुज़ार आहियां साईं जो मूंखे सॾाए ऐं मान बख़्श अवन जी महिरबानी।